नाज़िन बकेरा शरीफ में नए साल की आमद के मौके ते मच कचहरी की तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें सियासी समाजी धुरियन ऐं सिविल सोसाइटी के माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले से ॾिसूं था सरमद खोसो जी ही रिपोर्ट। साल 2020 जी पुॼाणी ते ऐं नए साल जी आजिया में बकेरा शरीफ लॻ महबूब टाउन रईस महबूब खान पेताबी तरफ़ां मच कचहरी मुनक़िद कई वई। मच कचहरी में सिंधी सकाफ़ती तोहफ़ा अजरकूं पेश कयूं वियूं। उन मौके ते कचहरी में मौजूद मुख़्तलिफ़ माण्हुनि मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त कचहरी अॼु जे इहो जेको नफ़्सा नफ़्सी जो दौर आहे, इन में माण्हुनि खे गॾु करण या गॾिजी वेहण जो टाइम कोन थो मिले। असां कोशिशि कई आहे सिंध जी रिवायत ऐं सिंध जो जेका तहज़ीब आहे, सुघड़ आहिनि ऐं सूफ़ियाना शयूं आहिनि, उन्हनि खे गॾु करण लाइ मच कचहरी उन्हनि गॾु करण जी कोशिशि कई आहे। असां अॼु हिन जेका मच कचहरी महबूब सां ई कराई आहे, इहा कचहरी जो बुनियादी मक़सदु इहो त सिंध जी तहज़ीब ऐं सकाफ़त खे उजागर करणु हूंदो आहे। असां ॻोठनि में जेके उता कल्चर जी जेका रवायत हुई उहा कंहिं हद ताईं ख़तमु थींदे बि वई, पर हिन क़िस्म जा मेड़ाका करे असां सिंध जे माण्हुनि खे दुनिया जे हिन फोरम तां पैगाम था ॾियूं त असां सभु मुतहद ऐं मुनज़म तरीक़े सां पंहिंजी तहज़ीब ऐं सकाफ़त सां प्यार कंदा आहियूं। साईं, हीअ असांजो सदियुनि खां वठी हिकिड़ो पुराणो कल्चर आहे। अॻे वॾड़ा ईअं कखनि जूं छपरियूं ठाहे उन में मच ॿारे पोइ हिक ॿिए सां ॾुखो सुखो शेयर कंदा हुआ ऐं ज़ाहिरी मुल्की हालातनि ते तबसरा कंदा हुआ, जंहिंमें ॾोर गुजारतूं लड़ बैत कचहरियूं उन में हिकिड़ो सूं हूंदी हुई कचहरियुनि जी। हाणे हींअर जदीद दौर में जेको साइंसी दौर आहे, उन में वरी इनखे जेको आहे वर्जायो वञे पियो। हीअ असांजो सिंध जो सकाफ़त जो हिसो आहे। हीअ असांजे वॾनि खां वठी असांजे ताक़नि ते हीअ मच कचहरियूं थींदियूं हुयूं ऐं दुआ था करियूं त हीअ हमेशह कचहरियूं क़ाइमु रहनि, सिंध क़ाइमु रहे जीअं सिंध। मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल शाइरनि सुगड़नि कचहरी में 4 चंड लॻाए छॾिया ऐं सिंध जे नाले वारनि रागिन मांझी फ़कीर मोहम्मद खान रिंद जयराम जोगी महफ़िल खे झुमाए छॾियो। कैमरामैन जमील अहमद सां गॾु सरमद खोसो, मेहरान टीवी।